अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन खां पहिरियां असां तव्हांखे सेखारियो हो त यूट्यूब वीडियो लाइ थंबनेल कीअं ठाहिजे। तमामु आसान तरीक़े सां असां उहो तव्हांखे सेखारियो हो। उहो वीडियो अगरि तव्हां न ॾिठो आहे त ज़रूरु ॾिसी वठिजो। हाणे वक़्तु अची रहियो आहे ईंदड़ क़दम जो, जेको हर यूट्यूब वीडियो लाइ तमामु अहम आहे। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त यूट्यूब जो टाइटल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड ऐं हैशटैग केतिरा ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि खे सही तरीक़े सां ठाहिण सां तव्हांजी वीडियो यूट्यूब सर्च में कीअं मथे अची सघे थी। टाइटल तव्हांजे वीडियो जो चहिरो आहे। जीअं माण्हू किताब जो नालो ॾिसी पढ़ण जो शौक़ु रखनि था, बिल्कुलु अहिड़ी तरह यूट्यूब ते माण्हू टाइटल ॾिसी वीडियो ते क्लिक कनि था। यादि रखो, टाइटल में 2 ॿोलियूं ज़रूरु शामिलु करियो। जेकॾहिं तव्हां सिंधीअ में वीडियो ठाहियो था त सिंधी ऐं अंग्रेज़ी, जेकॾहिं उर्दूअ में, पंजाबीअ में या कंहिं बि ज़बान में वीडियो ठाहियो था उन सां गॾोगॾु अंग्रेज़ी बि ज़रूरी आहे। मिसाल तौरु चांहि ठाहिण जो तरीक़ो, सिंधीअ में बि लिखिबो चांहि ठाहिण जो तरीक़ो। अगरि उर्दू में लिखिणो आहे चांहि बनाने का आसान तरीक़ा, या सिंधीअ में चांहि ठाहिण जो आसान तरीक़ो। इंग्लिश में लिखिबो परफेक्टली रेसिपी इन सिंधी। अहिड़े टाइटल सां तव्हांजा सिंधी बि मुतवजा थींदा ऐं अंग्रेज़ी लफ़्ज़नि सां वीडियो आलमी सर्च में बि अची वेंदो। डिस्क्रिप्शन सिर्फ़ु मालूमात ॾियण लाइ नाहे, यूट्यूब जो अलगोरिदम सिस्टम उनखे पढ़े थो, सम्झे थो त तव्हांजी वीडियो जो असल मौज़ू छा आहे। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांजो वीडियो चांहि ठाहिण ते आहे त डिस्क्रिप्शन अहिड़ी हुजे। हिन वीडियो में असां तव्हांखे सेखारींदासीं त मज़ेदार चांहि कीअं ठाहिजे, बिल्कुलु घर जे तरीक़े सां। हर डुक में ज़ाइक़ो ऐं ख़ुशबू बिल्कुलु होटल स्टाइल चांहि वांगुरु। ऐं अहिड़े तरीक़े सां इंग्लिश में बि लिखिबो सिंधी टी रेसिपी, देसी चांहि, ट्यूटोरियल परफेक्ट मिल्क टी। अहिड़ी डिस्क्रिप्शन में चांहि ठाहिण, सिंधी टी, देसी चांहि वर्जाया विया आहिनि, जेके यूट्यूब खे ॿुधाइनि था त वीडियो जो मौज़ू छा आहे। दोस्तो, कीवर्ड ऐं हैशटैग तव्हांजी वीडियो जा इशारा आहिनि। जीअं रोड ते बोर्ड लॻल हुजनि त हिते फलाणो रस्तो आहे। कीवर्ड उहे लफ़्ज़ आहिनि जेके माण्हू सर्च में लिखनि था। मसलन सिंधी चांहि, हाउ टू मेक टी, यूट्यूब SEO ऐं देसी टी रेसिपी। इहे लफ़्ज़ तव्हांजे टाइटल, डिस्क्रिप्शन, टैग्स में शामिल हुजनि। हैशटैग मिसाल तौरु अहिड़ा लिखो: सिंधी यूट्यूबर, यूट्यूब टिप्स, देसी चांहि, वीडियो SEO, सिंधी टी। पोइ यूट्यूब खे ॿुधाईंदो त तव्हांजो वीडियो कहिड़े कैटेगरीअ में आहे। त दोस्तो, आसान तरीक़े सां तव्हांखे सम्झाए चुको आहियां। उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बिल्कुलु तव्हां मैसेज कयो, कमेंट्स कयो, तव्हांखे हुनजो जवाबु ज़रूरु ॾिबो। दोस्तो, टाइटल ऐं डिस्क्रिप्शन सिर्फ़ु लफ़्ज़ न आहिनि, इहे तव्हांजे वीडियो जो चहिरो ऐं सुञाणप आहिनि। टाइटल में कशिश हुजे थी, डिस्क्रिप्शन में उहे लफ़्ज़ 2-3 भेरा वर्जायो, कीवर्ड सही चूंडियो ऐं सभ खां अहम सचाई ऐं ज़ौक़ सां कमु कयो। यूट्यूब ते वक़्तु लॻे थो, पर जेको सम्झी करे महिनत करे उहो ज़रूरु अॻिते वञे थो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु करियो। कमेंट में ॿुधायो त ईंदड़ सभु कहिड़े मौज़ूअ ते ॾिसणु चाहियो था ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। अॻी वीडियो में ॿी नई ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं लाइ असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।